अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों इहो घर कोन हलंदो। कहिड़ो वरी घर दोस्तों पहिरियों मां ॿुधाईंदो हलां जेको अली ख़ान शादी कई आहे मंसूर ख़ान जी मोहबत यानी कोंच सां, इहो घर न हलंदो। ऐं मंसूर ख़ान बि रत जो घुट भरे वियो ऐं होॾां मंसूर ख़ान ॾे हुन नापिया बि मोकिलिया, लेकिन इहा अली ख़ान जेका शादी कई आहे इहा कुझु अरसो हलंदी पोइ ख़तमु थी वेंदी। इहा छोकिरी फिरी गिरी मंसूर ख़ान खे ई मिलंदी ऐं मंसूर ख़ान इन सां ॿीहर निकाह कंदो, छो त हुन जा मोहबत जा दिलनि जा जेका पेज आहिनि उहो मंसूर ख़ान सां आहिनि, अली ख़ान सां न आहिनि। ऐं अली ख़ान इहो खूब ॼाणे थो त हीउ मंसूर ख़ान जे नाले सां बदनाम आहे। ऐं इहा ई शइ रहज़न सोचे करे सम्झी करे इहा छोकिरी हिते ॾिनऊं त जीअं मंसूर ख़ान ऐं मुराद वारनि जे विच में विवाद वधे, ॻाल्हियूं वधनि, इहे हिक ॿिए ते विढ़नि छोकिरी जे करे। ऐं जीअं हिक ॿिए खां परे थींदा तीअं पोइ असां इन्हनि जे मथां वार कंदासीं, पोइ ॿिन्ही मूं जेका वारे में आया इन्हनि खे ख़तमु कंदासीं। रहज़न वॾी सोच सम्झ सां इहो रिश्तो इन्हनि खे ॾिनो आहे, जीअं इन्हनि खे कमज़ोर कयूं पाण में, मंसूर ख़ान जेका मुराद जी ताक़त आहे उहा ख़तमु थी वञे। ऐं इहो सोडल खूब ॼाणे थो। अहिड़े हिसाब सां इहो गेम खेॾी वई आहे ऐं अॻिते हली वाक़ई इहा छोकिरी जो घर न थींदो, इहा छोकिरी मंसूर ख़ान खे मिलंदी। बहरहाल जेको शाहनवाज़ ख़ान हाणे गेम खेॾण वारो आहे, उहा गेम मंसूर ख़ान जे कंध में या मुराद वारनि जे कंध में पइजण वारी आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।